अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लाड़कानी मां कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधे जी रिपोर्ट। एशिया जे अज़ीम लीडर क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94वीं सालगिरह PPP शहीद भुट्टो कल्चरल विंग लाड़काणो तरफ़ां हेड ऑफिस में मल्हाई वेंदी। बरकत गाद जे सदारत में मीटिंग थी गुज़री। PPP शहीद भुट्टो कल्चरल विंग लाड़काणो तरफ़ां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94वीं सालगिरह 9 जनवरी सुबुह 11 वॻे हेड ऑफिस मल्हाई वेंदी। अहिड़ो गॾियल फ़ैसिलो उहिदेदारनि कयो। ज़िला सदर बरकतगाद कुर्बान शेख दिलबर सुमरो वसीम हकड़ो मोहम्मद अली लांगा आशिक अली शेख अब्दुल लतीफ़ शहज़ाद मंजूर मोहम्मद अली उमरानी ऐं ॿिया मेंबर सालगिरह जो केक काटींदा। ख़बरुनि जी दुनिया।